हाँ हले पे जी अरे हाँ अच्छा लुडी नो क्यों सॼो मदन नाइट या रात की रिकॉर्डिंग जारी आहे कीअं थी थिए ॾिसो भाउ हाँ रात जी रिकॉर्डिंग जारी आहे खादम ऐं असांजो बुर्दी साहब पोतल आहे ऐं खड़को खड़को और केरा खड़को तुंहिंजो मेन गार्ड आहे सही खड़का इहो तव्हांजो तमामु खड़को नालो खड़को तो फड़के घट दो खड़को अथव खड़को हाँ खड़को मतलब ईअं आहे जो हाँ नाइट जे करे हिननि जे घर में चोरी अरे लाइट टर्न बड़ा रात खड़कंदो आहे अच्छा हां सही थोरो जेको मुर्शिद पोइ या मुर्शिद नालो कामयाब थी जाला अच्छा सीन कजो अचो अचो बस साईं अचेव त भॻो हाँ कहिड़ो सीन जुमलो ॿुधायो न कहिड़ो हाँ बस जुमलो कुझु ई न आहे हलो बाबा हाँ फायरिंग जोर करो फायरिंग हाँ वो चारे में हाँ ही छा पियो थे बाबा से का खबर नथी पई चारी पासे का फायरिंग हले थी अचो यो हमलो पक्क सां मीर तरफ हूंदो अचो मूंसां हलो बचन सी आ यार जल्दी कयो सी बाबा क्यों ओ बा बाबा सी आशु सफ़ा ज़ख़्मी थी वियो आहे मरण हालत में आहे ॾाढियूं मीर गोलियूं हूं अथसि चवी छा थो आजू जख्मी आ वारो करे 70 इनके अस्पताल पहुंचा हल अरे रिटेक करे उन भागा हेडे ने डायलॉग रहला सागो कयो न हल तू के सी आ बसा के सी तो के जैकेट बदल अरे मज़ो थी वियो अरे ओवरलैप छो थो करी ओवरलैप न कर जेको सीन आहे वो कर 70 वारो कर इनके अस्पताल पहुंचा बाबा से कुछ ॿिया बि हमरा ज़ख़्मी आहिनि अरे जेके भी जख्मी है ने उन सबनी के अस्पताल पहुंचाए थियो मां न वञो देर न कयो हल मीर चंद्रा जे गार्ड रखया तम निभागा बस्ती गाल समझो नहीं कोन मला पियो ए चंदा जो सब गांड रखया था गार्ड चो गांड अलायो हाने वर मीर जो कयो सिस्टम हाँ रिकॉर्डिंग कयो सब बोलो मीर हले तो सही बसा थी वियो सर हां बस अचो ओ विच में ही बड़ो बाल घणियो बंद खैर कन मीर हले तो हां मीर छा हले हां छातो हले गोली खाओ देख केर चालू हेलो सीन के सीन